उन खां पोइ कहिड़नि फनकारनि तव्हां जे काफ़ियुनि कलामनि खे ॻायो जेके मक़बूल हुयूं रेडियो पाकिस्तान ते या कैसेट जी दुनिया में? उन्हीं खां पोइ त काफ़ी फनकार हुआ। पोइ मरहूम जलाल चांडियो बि हुयो। उहो कहिड़ो कलाम ॻायो जलाल चांडे? जलाल चांडे बि ज़मानो छॾे वियो मगर तूं न छॾिजांइ, ऐं लखनि जो छलो आहे टके जो कीअं भायां, सजण जी अच्छा, इहो निशानी। कलाम अव्हां जो आहे? हा, मुंहिंजो आहे इहो कलाम। इहो ज़मानो छॾे वियो मगर तूं न छॾिजांइ, ज़मानो छॾे वियो मगर तूं न छॾिजांइ, सूरनि में सूर सदा सार लाजांइ, ज़मानो छॾे वियो मगर तूं न छॾिजांइ, हो ज़मानो छॾे। उन्हीं खां पोइ अनवर हुसैन विस्तरे बि कलाम ॻाया, रेडियो ते रिकॉर्ड कया। उन्हीं बि उन्हनि जो को मिसरो यादि आहे? हा, उन्हनि जा कलाम बि यादि आहिनि। इहो आहे त थी वई जीअरे जुदा बस सजण शाबाश अथई, छा चवां ए दिलरुबा बस सजण शाबाश अथई। इहो रेडियो जी रिकॉर्डिंग आहे। अच्छा, हा। जीअरे जुदा बस सजण शाबाश अथई, जीअरे जुदा बस सजण शाबाश अथई, छा चवां दिलरुबा, छा चवां दिलरुबा बस सजण शाबाश अथई, जीअरे जुदा बस सजण शाबाश अथई, जीअरे जुदा बस सजण शाबाश अथई। मुमताज़ लाशारी साहिब बि कलाम ॻाया काफ़ी जेके मक़बूल हुआ। कहिड़ा ॻायईं? ॻायईं तूं तमामु घणा, पर अक्सर करे सभु कामयाबु हुआ। घणो करे त मुंहिंजो जेको नओं किताबु आयो आहे तुंहिंजी कावड़ में आहे कुर्ब घणो, इहो आहे हक़ीक़त में कलाम आहे, पर इहो किताब ते बि इहो नालो रखियो हुयो। कहिड़नि शाइरनि खां मुतासिर आहियो? शाइर मुंहिंजे दौर जा जेके हुआ अक्सर मरहूम दुनिया छॾे विया, जीअं साईं मीर अब्दुल रसूल मीर साहिब हो, ताजल बेवस हो, तमामु भला शाइर हुआ ऐं मक़बूल बि हुआ, अवाम में मक़बूल हुआ। उन्हीं खां ॿिया बि हुआ शाइर, पर घणे भाङे इहे ॿ शाइर तमामु घणो मक़बूल आहे। उन तव्हांखे पसंदि आहे? मूंखे पसंदि आहे। उन वक़्त जे फनकारनि मां सभिनी खां वधीक कहिड़ो फनकार पसंदि हो, ऐं तव्हांजी दिलि चवंदी त जेका मुंहिंजी शाइरी आहे उहो इहो ई फनकार ॻाए त बहितर आहे? ॾिसो न, पंहिंजो हिसाबु हिकिड़ो हूंदो आहे। हिकिड़ो अहिड़ो दौर हो जंहिंमें फोटो ज़रदारी मरहूम हो या मिस्री फ़कीर मरहूम हो, हिननि जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हो, ऐं इन्हनि जे अंदाज़ सां माण्हू जेको आहे सो इन्हनि खे ई घणो ॿुधंदा हुआ। वरी जॾहिं जलाल चांडे जो दौरु आयो त वरी जलाल चांडे खे अक्सर ॿाराड़ी जा माण्हू वरी उन्ही खे बि पसंदि कंदा। अनवर हुसैन विस्तड़े जो दौरु आयो त उन्ही खे बि पसंदि कंदा। वरी जॾहिं मुमताज़ लाशारी जो दौरु आयो त वरी हाणे उन्ही खे बि पसंदि कनि था माण्हू, ऐं फनकार बि सुठो आहे। अहिड़े नमूने सां दौर जो हिसाबु हिकिड़ो पंहिंजो हूंदो आहे, हर को पंहिंजो दौरु निभाए, ऐं जेकॾहिं उनजो संगीत ऐं गीत सां वास्तो रहे थो त उहो माण्हू ईअं सम्झो त शाइर बि सदाईं हयात आहे त फनकार बि सदाईं हयात आहे। पंहिंजी जेका तख़लीक़ हूंदी आहे उहा हर शाइर खे पसंदि हूंदी आहे, पर आम मक़बूल जेके शयूं उहे त मूं तव्हां सां ज़िक्र कयो त हर फनकार जे वातां जेके ॻाल्हियूं हलियूं माना जन काफ़ियूं उहे ॻायूं, ऐं उहे घणे भाङे मक़बूल हुयूं।
जीअं फोटे ज़रदारी जी मूं ॻाल्हि कई, मिस्री फ़क़ीर मुंहिंजी हिकिड़ी काफ़ी ॻाई, मुहबत जो मेराज माणनि थियूं अखड़ूं, परे खां पहिरीं खे सुञाणनि थियूं अखड़ूं। इहा ॻाई मिस्री मरूम मूंखे पाण मिलियो, मूंखे चई त मां तुंहिंजी इहा काफ़ी ॻाए आयुसि, पर ईअं सम्झो त मूंखे पाण तव्हां खां घणी मूंखे ख़ुशी थी जो मां इहा काफ़ी ॻाए आयुसि। पहिरीं नज़र सां जॾहिं बि ॾिसनि थियूं अखियूं अब्द माणनि सां मोहे विझनि थियूं, अखियूं अब्द माणनि सां मोहे विझनि थियूं, अथनि ताट तारी काणनि थियूं अखड़ियूं, अथनि ताट तारी काणनि थियूं अखड़ियूं, मोहब्बत जो मेराज माणनि थियूं अखड़ियूं, मोहब्बत जो मेराज माणनि थियूं अखड़ियूं, परे खां पीरीअ खे सुञाणनि थियूं अखड़ियूं, परे खां पीरीअ खे सुञाणनि थियूं अखड़ियूं, मोहब्बत जो मेराज माणनि थियूं अखड़ियूं, मोहब्बत जो मेराज माणनि थियूं अखड़ियूं। पर सुठे फनकार जी इहा कोशिश रही त अब्दुल ख़ालिक अब्द जी शाइरी ॻाइजे। फोटे ज़रदारी जे आवाज़ में संदसि ॻायल इस्म सठा दिली दिल पर सितम केॾा केॾा मौज तूं ई सजण छॾे देस पंहिंजो। जलाल चांडियो जे आवाज़ में संदसि मक़बूल कलाम लखनि जो छलो आ, ज़मानो छॾे वियो मगर तूं न छॾजां, हिते मां सिकां थो हुते तूं सिकीं थो, ख़त पढ़ी तुंहिंजो सनम रोई ॾिनुमि।